Oh, I have a very special gift for you, all the way from Sindh. Basically, this is, we call it Ajrak, and this is not just a cloth, but it represents world's oldest civilization. What you choose? Just show me. What I choose, but yeah. What is? Mehrbani finish. सलाम दोस्तों, सब खां पहिरीं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। तव्हां मूंखे एॾो प्यारु ॾिनो। फेसबुक ते अॼु मुंहिंजा 20,000 फॉलोअर्स पूरा थिया आहिनि ऐं काफ़ी सारनि दोस्तनि चयो त तव्हां ईअं ई जेको पंहिंजो कॉन्टेंट सिंधी में रखो ताकी असांखे ॾिसण में मज़ो अचे थो ऐं असां कनेक्ट थियूं था। त अॼु जी वीडियो जे अंदरि मां तव्हांखे मिलाइण वारो आहियां पंहिंजी हिकिड़ी दोस्त सां। हिन वक़्तु मौजूदु आहियां ट्रेन स्टॉप ते ऐं हिनखे एस्बान स्टेशन चयो वेंदो आहे। जर्मनी में मोस्टली 5-6 क़िस्मनि जूं ट्रेनूं आहिनि। अॻिली वीडियो में तव्हांखे मां डिटेल में ॿुधाईंदुसि त हिते जेको पब्लिक ट्रांसपोर्ट जो केतिरो फ़ाइदो आहिनि, कहिड़े कहिड़े तरीक़े जूं ट्रेन्स आहिनि ऐं तव्हां हिकिड़े कार्ड ते केतिरी क़िस्मनि जूं ट्रेनूं वठी सघो था। मिनट वेट कंदासीं पंहिंजी ट्रेन जो ऐं असां वटि जेको ट्रेनूं ईंदियूं आहिनि त हुननि जो टाइम टेबल ॾिसण जे लाइ इहो साम्हूं बोर्ड आहे, तव्हां ॾिसी सघो था। त S3 मूंखे वठणी आहे जेको आहे 2 मिंटनि में, ऐं S7 आहे 3 मिंटनि में, S5 आहे 5 मिंटनि में। कोई बि ट्रेन मां वठी सघां थो, जिते मां वञा थो त इहे 3 ट्रेनूं ईंदियूं। मुंहिंजे पोयां हिकिड़ी ट्रेन बीठी आहे ऐं हिकिड़ी ट्रेन जेको इहो साम्हूं अची वई आहे। माफ़ु कजो मां ईअं ॻाल्हायां पियो, मुंहिंजे मुंहं में सनम सोपारी आहे छो त उहो तमामु घणी ज़रूरी आहे। त पहुची वियासीं, इहो आहे असांजो स्टॉप ऐं हितां खां असांखे 8 मिनट जी वॉक करणी पवंदी। तव्हां ॾिसी सघो था एतिरी सॼी रश आहे। बेसिकली जॾहिं छुट्टी हूंदी आहे जर्मनी जे अंदरि ऐं समर जे अंदरि काफ़ी सारा माण्हू ॿाहिरि निकिरंदा आहिनि। यार 2 साल थी विया आहिनि जर्मनी में, अञा ताईं रस्ता जेको सो भुली वेंदा आहियूं, किन साइड वञिणो आहे या कहिड़ी ट्रेन वठणी आहे। तॾहिं त मां चवंदो आहियां त जेतिरो सफ़र कंदासीं ओतिरा पका थींदासीं। पोइ मां हिन वक़्तु मौजूदु आहियां पंहिंजी दोस्त सां गॾु ऐं तव्हांखे मिलायां थो। इहो बेसिकली असां गॾिजी कम ते मिलियासीं ऐं हुन हींअर जेको नई शॉप खोली आहे। तव्हां बैकग्राउंड ॾिसी सघो था त कपिड़नि जी ऐं शायदि असां गॾिजी गुलाब बि कयूं। त इहो मुंहिंजी दोस्त आहे ननक। हेलो ननक। सो बेसिकली अॼु मां हिननि खे वेल विशिंग ॾियणु आयो आहियां ऐं इहो मूंखे विज़िट कराईंदा पंहिंजी शॉप। लेट्स गो, गिव मी अ टूर ऑफ योर शॉप। Let's go and let's start from the carpet room because we have 2 rooms. Okay. This is the one when we have like more winter clothes, I would say. Leather jackets, different colors, and also trench coats, denim jackets, some vests. Okay. Also winter clothes, and also we have suits. That one. Ah, nice. Favorites. Bags. Here we have changing rooms too. And here we have more summer clothes. Yeah. And here also we have shoes and bags. Oh yeah, and I forget about this thing. We have silver also. This is my favorite part. Oh, sure. Yeah? You know, like These all are silver, right? all silver, yeah. And how I much do does it only cost? silver. This one, for example, is 40 euro. Yeah. Okay, nice. You have nice mirror also. Yeah. I love it. Oh, I have a very special gift for you, all the way from Sindh. Basically, this is, we call it Ajrak, and this is not just a cloth, but it represents world's oldest civilization. So these patterns you will see here, basically these patterns represent the love and harmony, and yeah. Need it here. Yes, and whenever we visit someone or guests coming at our home, so as in respect, we put this ajrak like this, and women they just wear it like this, and men they just put in the turban. So you open the business. So as in blessing, as in well wishing, I am presenting this beautiful ajrak to you. I'm so grateful. Thank you so much. I You're will welcome. put it on the wall, and I'm super happy because it's blue, so it matches. Yeah. My Call. Like a shirt. Okay. Yeah, white, and these pants. Okay. Okay. And Let's I see. wanna try it on, and we will see. Like you must place something outside, Yeah. some dummies. Like people goes around के त छा करण खपे छा न करण खपे, थोरो घणो पंहिंजो बि आइडियाज़ ॾियां पियो त लाइक सेल वग़ैरह कीअं वधंदी ऐं कीअं कोन वधंदी। It's inside because I don't have any signs inside. I have to do something about it. You close it like this, right? Finally, दुकान बंदि करण जो टाइम थी वियो आहे। हाणे असां वञूं था घर एंड बाय बाय। Thank you. सो तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। तव्हां मुंहिंजी वीडियोज़ खे प्यारु ॾिनो, सपोर्ट कयो। उमेद आहे त तव्हां ईअं सपोर्ट कंदा रहंदा। वरी मिलियूं था नेक्स्ट वीडियो में।
बाय बाय